सब्सक्राइब करें हमारा YouTube चैनल हैदराबाद स्टूडियो और घंटे को दबाना ना भूलें ताकि हर आने वाली वीडियो आपको जल्द से जल्द मिल सके। जो ऐसा बड़ा कौनी बात कुत्ते कुत्ते करना मैं कुत्ते कुत्ते अरे वाली दीदी जादू करना मतलब इसी से तो करता था। अस्सलाम वालेकुम दोस्तों, माया खानू घर दोस्तों असा जो नंढो भाउ हसीन पालारी अल्लाह से उनके खुश रखे। जैं हैदराबाद HD चैनल स्टूडियो है उनजो यूट्यूब चैनल आहे, तमामु सुठो चैनल आहे ऐं उनमें तमामु ख़ूबसूरत काका आहिनि, एक्शन फिल्मूं आहिनि, मज़ाया खोट सारियूं फिल्मूं ऐं मां चाहींदुसि त उनखे सब्सक्राइब कयो ऐं उनखे शेयर कयो, लाइक कयो ऐं तव्हां हिकु भेरो उनखे सब्सक्राइब लाइक कंदव त इंशाअल्लाह तव्हांजी दिलि चवंदी तव्हां हर भेरे हिन नंढे जूं महिनतूं ॾिसंदो ऐं जेको असांजे ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त असांजा नंढड़ा ॿाहिरि कमु कनि था ऐं यूट्यूब ते जेके असांजो चैनल जा जेके दोस्त आहिनि उहे अचनि पिया ऐं टैलेंट अॻिते वधे पियो। इंशाअल्लाह मुंहिंजी दुआ आहे नंढड़े खे त हीउ चैनल अञा तरक़ी करे। अस्सलाम वालेकुम पहिरीं पहिरां दोस्तो, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? ख़ैर, मां तव्हांजो ॼातल सुञातल अज़ीज़ कमराणी। जीअं त असांजो पहिरीं प्यारो दोस्त हसीम पालारी जो ख़ूबसूरत यूट्यूब चैनल आहे जंहिं ते कॉमेडी, मज़ाया खाका, ट्रेजेडी ऐं एक्शन इस्लाही फिल्मूं तव्हां ॾिसी सघो था ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो।